नाज़रीन हिते अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर करी पिया ठट्टो खां छिरक वेझो ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहरा बिस्मिल्ला चौक ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ट्रक सां टकराइजी वई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी तड़पण लॻा रेस्क्यू टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची रहियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन आगाह करियूं पिया अवां खे ठट्टो खां छिरक वेझो ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहरा बिस्मिल्ला चौक ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ट्रक सां टकराइजी वई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर करियूं पिया ठट्टो खां छिरक वेझो ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहरा बिस्मिल्ला चौक ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ट्रक सां टकराइजी वई आहे, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, 10 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मी तड़पण लॻा रेस्क्यू टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची रहियूं आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन ठट्टो खां अवां सां शेयर करियूं पिया छिरक वेझो ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहरा बिस्मिल्ला चौक ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ट्रक सां टकराइजी वई आहे, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं 10 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। रहमतुल्लाह छुट्टो लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्लाह आगाह कजो ज़ख़्मियुनि खे कहिड़ी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे? जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो झिरक बिस्मिल्ला चौक वटि वैन ऐं ट्रक में ज़ोरदार टक्कर थियो आहे, जंहिं नतीजे में छह मर्दनि समेत 6 मर्द हिकु औरत जेके शदीद उते थड़े ते फ़ौत थी विया। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे झिरक रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ हैदराबाद अस्पताल नियो पियो वञे ऐं कुझु खे ठट्टो अस्पताल सिविल अस्पताल आंदो पियो वञे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु जेके फ़ौती आहिनि उहे 6 मर्द ऐं हिकु औरत जिन जा लाश अञा ताईं सिविल रूरल हेल्थ सेंटर झिरक पियल आहिनि। ऐं तव्हांखे इहो वधीक ॿुधाईंदो हलां त हिन वैन में ठटे जी समाज सुधार रायला भुट्टो पिणु मौजूदु हुआ पिणु सख़्तु ज़ख़्मी थी विया, जंहिंखे ज़ख़्मी हालत में हिन वक़्तु हैदराबाद नियो पियो वञे। जेके समूरा जेके ज़ख़्मी आहिनि उनजी हालत गिणती जो की ॿुधाई पई वञे। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां जो बिस्मिल्ला चौक ते हर ॿियार एक्सीडेंट थींदो रहंदो आहे। पर अॼु इहो ख़तरनाक हादसो थियो आहे, जंहिंजे करे 6-7 माण्हू जेके फ़ौत थी चुका आहिनि। रिपोर्ट ॾियण खां अॻु में जॾहिं 6 माण्हुनि जी रिपोर्ट हिन वक़्तु ताईं थोरी देरि अॻु में इतला मिलियो आहे त 7 माण्हू फ़ौत थी चुका आहे ऐं ॿिया केतिरा ई जेके ज़ख़्मी आहिनि उनजी हालत गिणती जो की ॿुधाई पई वञे। उते बर वक़्तु रेस्क्यू टीमूं न पहुचण जे करे माण्हू रोड ते तड़पंदा रहिया। पर हिन वक़्तु हाणे 112 जेके एम्बुलेंस आहिनि उहे पहुचणु शुरू थी वियूं आहिनि, जिन खे ज़ख़्मियुनि खे ऐं फ़ौतियुनि खे जेको अस्पताल पहुचायो वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि खे जेको वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल ठट्टो ऐं हैदराबाद में पियो वञे। जी रहमतुल्लाह ॿुधाइजो छा ज़ख़्मियुनि मां कंहिंजी या फ़ौत थियलनि मां कंहिंजी सुञाणप थी आहे ऐं इहो ॿुधाइजो त छा उन वैन में ॿार बि सवार हुआ? तव्हांखे इहो ॿुधाईंदो त हिन वक़्तु जेके सुबुह जो सवेल जेका ठटे खां हैदराबाद वैन वञी रही हुई, जंहिंमें केतिरा ई माण्हू नौकिरी पेशा ऐं जेके कम सां हैदराबाद वञी रहिया हुआ, उनमें ठटे जी समाज सुधार रायला भुट्टो ऐं इहो ॿुधाए पियो वञे उहा सख़्तु ज़ख़्मी थी आहे। मासूम ॿारनि जा इतला अञा ताईं कोन पता आहिनि, ताकी मर्द औरतूं जेके हैदराबाद वञी रहिया हुआ के कम सां के नौकिरी सां के उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ॿारनि जो हिन वक़्तु ताईं को भेड़ो इतला न आहे पतो। जी रहमतुल्लाह इहो ॿुधाइजो त ज़ख़्मियुनि खे अस्पताल में तिबी इमदाद मिले पई, छा उते सहूलियतूं आहिनि? जीअं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त उते रूरल हेल्थ सेंटर जेका झिरक आहे उते महदूद स्टाफ हुजण जे करे सुबुह जो सवेल जेको हादसो थियण जे करे थोरी ॾुखियाई पेश आई। पर हिन वक़्तु एमरजेंसी लागू कई वई आहे। उते डॉक्टर्स ऐं इंतज़ामिया पहुची वई आहे। मेडिसिन जेका उते पहुची वई आहे, उते मेडिसिन हुजण उते मौजूदु बि आहे। पर उतां जा जेके माण्हू आहिनि उतां लोकल माण्हू आहिनि उन्हनि इहा सपोर्ट कई आहे। उतां माण्हू उते पहुची विया आहिनि। इन सां गॾोगॾु स्टाफ जेको आहे उहो उते एमरजेंसी जेको लॻाए फौरी तौर ते उते स्टाफ बि पहुतो आहे ऐं माण्हुनि जी उते मरम पटी कई पंहिंजे। पर उते रूरल सेंटर जे करे वधीक सहूलियत न हुजण जे करे उन्हनि खे कंहिं वॾी अस्पताल मोकिलण जी ज़रूरत आहे, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू जा जेके हद या ॿिया जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे वॾी अस्पताल जी ज़रूरत आहे, जिन में कराची या हैदराबाद या ठट्टो अस्पताल आंदो पियो वञे। ज़ख़्मियुनि में जेके घणा
घणाई जेका हैदराबाद वेझो हुजण जे करे घणनि माण्हुनि खे हैदराबाद जो छा एम्बुलेंसूं मौजूद आहिनि ज़ख़्मियुनि खे ऐं फोत थियलनि खे कीअं अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे? जी बिल्कुलु 1122 जेका ठटे में सेंटर हुजण जे करे परसगिरदई में एम्बुलेंस न हुजण जे करे ऐं झिरक अस्पताल में नंढी जेका आहे अस्पताल हुन में हिकु एम्बुलेंस सरकार पारां बीठल आहे उहा पंहिंजी वसार ॿुधाए पियो त हुन कोशिशि कई आहे हुते माण्हुनि खे पहुचायो वियो पर 1122 देरि हुजण जे करे उहे देरि सां पहुचियूं आहिनि उनजे करे ज़ख़्मी घणा जेके रोड ते तड़पंदा रहिया ऐं सख़्तु परेशानी आलम में हुआ उतां जे जेके मक़ामी माण्हू मुख़्तलिफ़ गाॾियुनि ज़रिए गाॾा ऐं मुख़्तलिफ़ डार्सनूं ऐं मुख़्तलिफ़ सुज़ुकियुनि में डालनि में विझी करे अस्पताल पहुचाया विया जॾहिं त हिन वक़्तु जेके हुते माण्हू पिया आहिनि अस्पताल में उनखां पोइ 1122 जेके उहे ज़ख़्मियुनि खे हाणे हैदराबाद ऐं ठट्टो अस्पताल आंदो पियो वञे। जी रहमतुल्लाह, हेॾो वॾो हादसो थियो आहे, उते को सियासी अॻवान या मक़ामी अॻवान कोई पहुतो आहे हिन वक़्तु ताईं? जी तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु इहो बिल्कुलु हिन वक़्तु जेके इतला आहिनि त अञा ताईं को बि सियासी माण्हू न आहे पियो थो ऐं हिन वक़्तु सिर्फ़ु उतां जा मक़ामी माण्हू पिया आहिनि जेके परसगिरदई में रहनि था उहे माण्हू पिया आहिनि ऐं ॿियो अञा ताईं को बि हिन वक़्तु ताईं सियासी माण्हू न आहे पियो थो। जी ठीकु आहे रहमतुल्लाह, अव्हां जी महिरबानी। नाज़रीन वधीक अपडेट मालूम कंदासीं। सोबो ख़ासि केली झिरक खां लाइन ते मौजूद आहे। जी सोबो आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आगाह कजो। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर आहे, ठट्टो खां अव्हां खे आगाह करे पिया झिरक वेझो ठट्टो हैदराबाद क़ौमी शाहराह बिस्मिल्लाह चौक ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ट्रक सां टकराइजी वई आहे जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 7 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जो ॿुधायो पियो वञे।